इस्लामाबाद मां ख़बर ईंदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ PTI क़यादत जे चवण ते इंतिशार ऐं बदअमनी पखेड़ींदड़ गिरफ़्तार अफ़गान शहरनि जा छिरकाईंदड़ इंकिशाफ साम्हूं अची विया आहिनि। गिरफ़्तार अफ़गान शरपसंदनि जूं साम्हूं ईंदड़ ॻाल्हियुनि में शरपसंद ॿुधायो आहे त मुंहिंजो नालो ख़याल गुल आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु अफ़गानिस्तान सां आहे। PTI मूंखे 2000 रुपयनि जी लालच ॾेई धाणे ते घुरायो ऐं भञ करण जो चयो। PTI क़यादत पाण त भॼी वई, असांखे हिते पुलिस पकड़े वरितो आहे। अफ़गान शरपसंद ख़याल गुल मौजो PTI क़यादत जी ॻाल्हियुनि में अचण ते मां शर्मिंदा आहियां। इन्हनि जो साथ ॾियणु कमु न आयो, इन्हनि पैसा बि न ॾिना ऐं ॿीहर नज़र बि न आया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।